दोस्तों असां बेरिया मेन थी चुका आहियूं। ही बेरिया जो मेन गेट हुयो त तमामु ख़ूबसूरत हक़ीक़त इहो आहे त माना बेरिया मेन थियण खां पोइ दिलि बाग बहार थी वञे थी। शेरदिल बहू बेरिया पहुंची चुका आहियूं। हाँ बापू वापस हलूं यार आया हूं तो बेरिया जे लाइ आया हूं। ॾिस तव्हां अगाड़ी चओ त ॿाहिरि चांहि पींदासीं, तव्हां चांहि न प्यारी ॿाहिरि। इम्तियाज़ भाई कीअं था महसूस कयो बेरिया खे? ॾाढो आउटस्टैंडिंग आहे, ॾाढो ज़बरदस्त आहे। ही जॻह ॾाढी ज़बरदस्त अट्रैक्टिंग जॻह आहे। ऐं जॾहिं जॾहिं माण्हू पंहिंजी ज़िंदगीअ मां थोरो बोर फील कंदा आउं चवंदुसि त अहिड़ी जॻह घुमणु घुरिजे ऐं ही ज़हनी खुराक आहे। शेरदिल तव्हां छा पिया कयो? हा छा थो चवी बाबा ये बेरिया टाउन हाणे मां छा कयां था ड्रायूं ईअं चओ आया हूं घुमंदासीं बसि यार हक़ीक़त आहे शेरदिल सां जॾहिं हूंदो आहे न दिलि ॾाढी ख़ुशि थींदी आहे। ही ज़िंदा दिलि माण्हू आहे ऐं हक़ीक़त में असां सभई ज़िंदा दिलि माण्हू आहियूं। सभई माना हे जेको आहे न त कुंडलियूं सभिनी जूं जीअं मिलनि थियूं। इम्तियाज़ हो न ईअं ई आहे, बिल्कुलु ईअं। ॾाढो इंजॉय कयूं था अॼु ऐं बेरिया ॾिसूं था, ॾाढो ख़ूबसूरत आहे ऐं ख़ूबसूरत माण्हू असां सां गॾु आहिनि ऐं ख़ूबसूरत एरिया हुजे त अञा बि वधीक मज़ो ईंदो आहे। अचो त तव्हांखे अञा एफिल टावर वारे पासे वठी था हलूं। हिन वक़्तु असां पहुची विया आहियूं एफिल टावर ते, जंहिंजी असांखे न टिकट वठणी पई 200 रुपया टिकट आहे, पर वीज़ा ऐं पासपोर्ट न आहे। फ्री, बिल्कुलु फ्री। अचो त घुमूं एफिल टावर।
ख़ासि करे असांजे सिंध में अहिड़ा बि हुजनि। बिल्कुलु दिलि सही ॾाढी ख़ुशि थींदी आहे असांजी। तव्हां छा था पायो भाऊ? ॾाढो सुठो मंदरु आहे है ना? ये पंहिंजो शेर है। भाई ये क्या कर रहा है? करना क्या चाह रहा है तू? आहे वाह मुकट लॻी पिया हो यार खड़ी साली तस्वीरूं वठ छा तो करी भाऊ तू? हलो